अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां अॼोके प्रोग्राम में इमदाद अली ओढो अव्हांखे भलीकार चवां थो। सामईन, समूरी दुनिया में सिंधियुनि खे सकाफ़त जो अज़ीम ॾिहाड़ो मुबारक हुजे। डिसंबर जी शुरूआत सां ई सिंधी माण्हू हिन ॾिहाड़े खे मल्हाइण जूं तयारियूं शुरू करे ॾींदा आहिनि। सिंधी संगत यूके परॾेह में सिंधियुनि जी क़ौमी सकाफ़ती हक़नि लाइ पाण पतोड़ींदी रहे थी। हिन पारां हर साल सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। इन में रंगारंगी प्रोग्राम कया वेंदा आहिनि। ख़ुसूसन ॿारनि खे सिंधी ॿोली ऐं कल्चर खां आगाही ॾिनी वेंदी आहे ऐं प्रोग्राम जा ॼण त मुख्य किरदार ॿारड़ा ई हूंदा आहिनि। हिन दफ़े कोविड-19 वबा सबबि सिंधी संगत यूके पारां सकाफ़ती ॾिहाड़ो ऑनलाइन या वेबनार वसीले मल्हायो वियो। इन मौक़े ते चेयरमैन GS सिंध लिबरल पार्टी नवाज़ ख़ान ज़ौर, GS सिंध मुहाज़ जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जोड़ेजो, साइण फ़हमीदा ख़ुश्क एडवोकेट, साइण हफ़ीज़ा वधियो अॻुवाण, इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइज़ेशन ऐं सिंधी संगत यूके ऐं डॉक्टर हिदायत भुट्टो ऑर्गेनाइज़र यूके ऐं यूरोप वर्ल्ड सिंधी कांग्रेस। हिन प्रोग्राम में टेक्निकल प्रॉब्लम करे मां शामिल न थी सघियो हुयुसि। प्रोग्राम जी मेज़बानी सिंधी संगत यूके जे कल्चरल सेक्रेटरी अब्दुर्रऊफ़ लगारी सरअंजाम ॾिनी। सामईन, प्रोग्राम में शरीक महिमाननि कल्चर डे जे हवाले सां पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो, जेको तव्हांजी ख़िदमत में पेश कंदासूं। हिन मौक़े ते मां गुज़ारिश कंदुसि त कल्चर डे जे हवाले सां 1 डिसंबर खां सरगर्मियूं शुरू थी वञनि थियूं। 6 डिसंबर ते उहे सरगर्मियूं अरूज ते पहुची वञनि थियूं। इन ई मौक़े ते सिंध समेत समूरी दुनिया में जिते बि सिंधी आबाद आहिनि उहे क़ौमी ड्रेस अजरक टोपी पाए पंहिंजी अलॻि सुञाण पेश कनि था। सिंध अॼु जिन ॿरंदड़ मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे, हिन ॾींहं जे हवाले सां अव्हां ॾिठो हूंदो त जिते बि सिंधी गॾिजनि पिया उहे सुञाण सिंधी जी हैसियत में जेका नारेबाज़ी कनि पिया या तक़रीरूं कनि पिया, उन्हनि में ख़ासि करे सिंध विरहाईंदे पादर खाईंदे कराची असांजी जिंद आहे, बेरोज़गारी ख़तमु कयो, सिंध जी ज़मीन ते कब्ज़ा या बहरिया टाउन नामंज़ूर, सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा नामंज़ूर ऐं उन्हनि ते हक़ सिंधियुनि जो आहे ऐं धारियुनि जी आबादकारी नामंज़ूर, सिंधी हिंदुनि नियाणियुनि खे जबरी मुस्लमान करे शादियुनि वारी साज़िश नामंज़ूर। अहिड़ी तरह हज़ारे न पर लखे माण्हुनि सिंध जे हर नंढे वॾे शहर में गॾु थी हिन ॾिहाड़े खे ख़ुशियुनि भरियो करे मल्हायो आहे। सभ खां अहम इहो त हर माण्हू ऐलानिया सिंधी हुजण ते फ़ख़ुरु महसूसु करे थो। मुंहिंजे ख़्याल में त हीअ सिंधी क़ौम खे पाण सुञाणण ऐं पाण सां थींदड़ ज़्यादतियुनि खे रोशनास कराइण जो ॾींहुं बणिजी वियो आहे। तव्हां कराची में ॾिसो केतिरा माण्हू गॾिजी विया हुया। सिंधियुनि जी पंहिंजी हुकूमत कंटेनर बीहारे सिंधियुनि खे मुख्य रिथियल जाइ ॾांहुं वञण खां रोकण जी कोशिशि कई, पर सिंधी माण्हुनि हुकूमत जी हिन कोशिश खे नाकाम बणाए छॾियो। सिंधी माण्हुनि में एतिरो त मुहज़िबपणो आहे जो हू जिते बि वॾे अंग में गॾिजनि था ऐं पोइ पुरअमन तरीक़े सां बिना कंहिं तोड़ फोड़ जे डिस्पर्स थियो वञनि। सभ खां अहम ॻाल्हि त सिंधी कल्चर डे हाणे आलमी ॾिहाड़े वारी हैसियत इख़्तियार करे वियो आहे। कैनेडा जे वज़ीर आज़म पारां सिंधियुनि खे मुबारकबाद। अमरीकी सफ़ारतखाने जे उहिदेदारनि ऐं ॿियनि नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो आहे। इन ई ॾींहं जे हवाले सां मुख़्तलिफ़ लीडरनि जा मुख़्तलिफ़ वीचार थी सघनि था। अहिड़े क़िस्म जी आज़ादी हुजणु घुरिजे। मुंहिंजी नाचीज़ राय इहा आहे त क़ौमी ॿधी ऐं क़ौमी नारे तहत जिते बि सिंधी गॾिजनि था, इहा कामयाबीअ जी पहिरीं विख आहे। इन सां उहे सिंधी बि कल्चर डे करे गॾिजनि पिया
जिन जो क़ौमी मसइलनि ऐं क़ौमी जदोजहद सां वास्तो ई नाहे, उहे बि जॾहिं मेड़ में शामिलु थियनि था, उते तक़रीरूं कंदड़नि पारां सिंध जे मसइलनि ते जेका उन्हनि खे मालूमात मिले थी, उहा बि सुजाॻी जो कारण बणिजी वञे थी। इन जो मिसाल ॾींदुसि त 1969 में जेका 1 यूनिट ख़िलाफ़ु तहरीक उभरी, उन में हिसो वठंदड़ या जेल वेंदड़ ट्रेंड क़ौमी कारकुन त न हुया। उन वक़्तु एंटी 1 यूनिट फ्रंट पारां साईं GM सैद जी अॻुवाणीअ में सॼी सिंध में जलसा जलूस थियणु लॻा। इन में शरीक थींदड़नि जी अक्सरियत आम माण्हुनि जी हुई, या मां उन वक़्तु मैट्रिक पास करे डिग्री कॉलेज जैकाबाद में दाख़िला वरिती हुई। मुंहिंजो को सियासी पस मंज़र कोन हुयो। न्याज़ हमायूनी, शेख अयाज़, अब्दुल करीम गदाई ऐं ॿियनि जी इनक़लाबी शाइरी ऐं अॻुवाणनि जूं तक़रीरूं माण्हुनि खे जाॻाइण में वॾो किरदारु अदा कयो। मां वॾेर को पस मंज़र रखंदड़ शागिर्द उन वक़्त जे माहौल खां मुतासिर थी क़ौमी जदोजहद में शामिलु थी वियुसि ऐं जैकबाबाद जे पहिरें शागिर्द अॻुवाण जी हैसियत में 1 यूनिट ऐं सिंधी में लिस्टुनि वारी तहरीक में 100 कलाकनि जी बुख हड़ताल ते वेठुसि ऐं गिरफ़्तार थी सखर जेल में क़ैद कयो वियुसि। अहिड़ी तरह हज़ारें शागिर्द जेल भरियो तहरीक में शामिलु थिया ऐं पोइ उन्हनि शागिर्दनि मां घणनि क़ौमी तहरीक में मुस्तक़िल हिसो वरितो ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं इस्लामाबाद खे मुतालबा मञण ते मजबूर कयो। अॼु जॾहिं सिंधी सकाफ़त जे नाले में गॾिजनि था त उहे सिंध जे ॾुखनि सूरनि सां गॾु सिंध जे ख़ुशहाल मुस्तक़बिल जी बि ॻाल्हि कनि था ऐं हिकु सोच खे जनमु ॾियनि था, उहा आहे सिंध। सामाईन, सकाफ़त पंहिंजे अंदर में मुकमिल क़ौमी वजूद वारी हैसियत रखे थी। टोपी अजरक ॾिहाड़ो इन जो जुज़ या हिसो चई सघिजे थो। ईअं बि चई सघिजे थो त हीअ हिकु शानदार तहरीक लाइ आस ऐं उमेद आहे, तहरीक लाइ तयारु थींदड़ नौजवाननि जी खेप जो वसीलो आहे। बहरहाल, हिन मौज़ूअ ते त घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो। मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त सिंधी क़ौम हज़ारनि सालनि खां पंहिंजे वजूद जे बचाव लाइ विढ़ंदी पई अचे। अरब, अरगून, मुग़ल, तरखान, अंग्रेज़ आया, उन्हनि सिंध खे लुटियो ऐं फुरियो, पर इन जो वजूद ख़तमु न करे सघिया। अॼु अंग्रेज़नि जी बक़ायात वसीले असां ते ग़ुलामी मड़ी वई आहे। इहा वेड़ बि वक़्तु ऐं फितरत वॾियुनि क़ुर्बानियुनि खां पोइ सिंधियुनि खे फ़तह हासिलु थींदी। हिन वक़्तु वेड़ ॾुखी ज़रूरु आहे। दुश्मन मुख़्तलिफ़ हीलनि वसीलनि सां विढ़े पियो। सभ खां वॾो ख़तरो धारियुनि जी लोध आहे ऐं असांजी ज़मीन ते वालार आहे। इन लाइ हीउ दौरु वॾी आज़माइश वारो आहे ऐं वॾी सोच ऐं वीचार सां दुश्मन खे मुंहुं ॾियण वारो आहे। दुश्मन जेको पाकिस्तान ऐं इस्लाम जे नाले में सिंधियुनि ते क़ाबिज़ आहे ऐं इन कब्ज़े खे वधीक गहरो ऐं मज़बूत करण लाइ सिंधियुनि ते ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं करे रहियो आहे। नौजवाननि खे खंभे मारियो पियो वञे। हिंदुनि खे सिंध छॾाइण जूं साज़िशूं, जंहिंमें उन्हनि जी मासूम नियाणियुनि खे खंभे जबरन मुस्लमान बणायो वञे थो ऐं उन्हनि सां शादियूं कयूं वञनि थियूं, इहा साज़िश महज़ इन जे ई करे आहे त जीअं हिंदू सिंध छॾे वञनि। सिंधियुनि जो हिकिड़ो जेको बाअसर बाशऊर तबिको आहे, जंहिंखां सिंध खे महरूम कयो वञे। सामाईन, ॻाल्हियूं त खुटणियूं न आहिनि। इन करे हाणे असां प्रोग्राम जी कार्रवाई अॻिते करण लाइ अब्दुर्रऊफ़ लगारी खे गॾिजी ॿुधूं था। अस्सलाम वालेकुम। GSN प्रोग्राम जी शुरूआत साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दुआ सां कजे थी। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। मां अब्दुल रऊफ़ लिगारी, कल्चरल सेक्रेटरी सिंधी संगत यूनाइटेड किंगडम, अॼु तव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु असां कल्चरल ऐं हेरिटेज डे, सिंधी एकता डे मल्हाए रहिया आहियूं सिंधी संगत जे प्लेटफॉर्म तां। अॼु असां लाइव बदिरां ऑनलाइन तव्हां सां गॾु आहियूं। कोविड जे करे जिते दुनिया में सभु मुतासिर थिया आहिनि, उते ज़रूरु असां बि मुतासिर थिया आहियूं ऐं ऑनलाइन मां फ़ाइदो वठंदे अॼु एकता ॾींहुं ऑनलाइन मल्हाए रहिया आहियूं।
ऑडियंस जे थोरो इंफॉर्मेशन जे लाइ त सिंधी संगत यूनाइटेड किंगडम जो तारुफ़ जेको कराइजे थो पियो, पेश कजे थो। सिंधी संगत यूनाइटेड किंगडम कल्चरल बेस्ड चैरिटी ऑर्गेनाइजेशन आहे। ई नॉन पॉलिटिकल नॉन रिलीजियस यूके में असांजो मक़सदु इहो आहे त हिते जे रहंदड़ सिंधी कम्यूनिटी खे कल्चर ऐं ॿोली जे प्लेटफॉर्म ते गॾु कजे, गॾु हलिजे ऐं हिते जूं सिंधी डायस्पोरा ऑर्गेनाइजेशन्स जो हिक ॿिए सां सहकार हूंदो आहे ऐं असां सभु हमेशह गॾु हलंदा आहियूं। अॼु वारो ही जेको प्रोग्राम आहे इंतिहाई शॉर्ट नोटिस ते थी रहियो आहे, उन करे कंहिं बि एक्सक्यूज़ ॾियण जे बदिरां हथ ॿधी जेके बि असांजूं डायस्पोरा ऑर्गेनाइजेशन्स आहिनि उन्हनि खां मां हथ ॿधी वरी माफ़ी थो घुरां जो असां कम्युनिकेट न करे सघिया आहियूं ऐं उन्हनि जी पार्टिसिपेशन हासिलु न करे सघिया आहियूं। त उन जे लाइ बिल्कुलु माफ़ी, हथ ॿधी असां अर्ज़ु था कयूं। तमामु शॉर्ट नोटिस ते ही प्रोग्राम असां कयो आहे ऐं कयूं पिया। ऐं हिन प्रोग्राम जे थियण जो जेको क्रेडिट आहे ऐं हिन प्रोग्राम जे मुमकिन हुजण जो जेको क्रेडिट आहे असां टेक्निकल टीम खे मां ॾियां थो पियो, जंहिंमें साईं मोहतरम सुभान हिसबाणी साहब जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं जंहिं अॼु जे प्रोग्राम खे पॉसिबल बणायो। मां मोहतरम एजाज़ कीरियो साहब जो बि इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, असांजे प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं सभिनी ख़ूबसूरत ऐं इंतिहाई मान शान वारनि स्पीकर्स जा जेकी शॉर्ट नोटिस ते हिन प्रोग्राम जी सूह बढ़िया आहिनि। ऐं तव्हां सभिनी खे सिंधी कल्चरल ऐं हेरिटेज डे जूं मुबारकूं हुजनि। मान वारा स्पीकर्स सिंध जे कल्चर जी तारीख़ ते रोशनी विझंदा ऐं हिन एकता ॾींहुं वांगुरु सिंध जे ॿरंदड़ इशू ते सिंध जी बहितरी लाइ कीअं विछा विसारे हिकु थी सघिजे, कीअं सिंधी क़ौम खे गॾिजी गॾु थी करे बहितर मुस्तक़बिल ॾांहुं वठी हलणु खपे ऐं कीअं त इहे असांजा जेके स्पीकर्स आहिनि इन ते रोशनी विझंदा। मां हिन टाइम ते दावत ॾींदुसि साईं मुर्तज़ा लिगारी साहब खे। साईं जन पोइट आहिनि, राइटर आहिनि ऐं साईं जन सिंधी शोबे में एमफिल करे रहिया आहिनि। साईं जन चेयरमैन मुल्क पब्लिकेशन कराची जा चेयरमैन आहिनि ऐं साईं जन कहाणियूं अफ़साना ऐं मकाला लिखिया आहिनि ऐं नई आस अदबी मैगज़ीन जा एडिटर ऐं पब्लिशर आहिनि। साईं मुर्तज़ा लिगारी साईं, ओवर टू यू। हक़ मौजूद जीए सिंध, जीए सिंधी ॿोली। सभ खां पहिरियां आऊं सिंधी संगत यूके जो थोराइतो आहियां जिन मूंखे इन जे क़ाबिल सम्झी मूंखे एज़ाज़ बख़्शियो ऐं मां तव्हांजे ऑनलाइन प्रोग्राम में शरीक थियो आहियां। उन खां पोइ सॼी दुनिया जे सिंधियुनि खे आऊं पंहिंजो सकाफ़त जो ॾिहाड़ो मुबारक चवां थो। ही असांजो कल्चर आहे, ही असांजी सुञाणप आहे, ही असांजी तहज़ीब आहे, ही मुंहिंजे जे दड़े जी जेका सुञाणप आहे, जेका असलोकी सिंधियुनि जी सुञाणप आहे, ही उन जो ॾींहुं आहे। ऐं असां हिन ॾींहं ते पूरी सिंध में जेके बि सिंधी ॿोली जा आशिक़ आहिनि, जेके सिंधी ॿोली जा चाहींदड़ आहिनि, या जेके बि सिंधी ॿोली ऐं सिंध जे कल्चर ऐं तहज़ीब खे ऐं उन में वाधारो चाहिनि था ऐं उनजी बका चाहिनि था ऐं इन तहज़ीब खे बचाइण लाइ जेके बि दोस्त जदोजहद करे रहिया आहिनि, मां उन्हनि खे जस ॾियां थो। ऐं मां इहो बि चवां थो त असांखे इन ॾींहं ते वधि में वधि जेको आहे इनखे सेलिब्रेट करणु घुरिजे, इहो मल्हाइणु घुरिजे। ऐं असांखे इन ॾींहं खां अलावा ॿिया बि जेके अदब जा ॾींहं आहिनि, जेके ॿोली जा ॾींहं आहिनि, उन्हनि ते बि गॾु थियणु घुरिजे ऐं असांखे हिकिड़ो पैगाम ॾियणु घुरिजे त असां वाक़ई बि जीअरा आहियूं, जाॻूं था ऐं पंहिंजा हक़ बि सम्झूं था। त इन हवाले सां जेको हींअर हूअं त हिन ॿोली ऐं कल्चर ऐं जेको आहे पंहिंजी एजुकेशन जे हवाले सां सिंधी माण्हू जेको आहे मुसलसल मैदान अमल में आहे।
ऐं उहो पंहिंजी जागीरदार करे पियो ऐं असां चाहियूं था त असां पंहिंजी धरती ऐं पंहिंजी क़ौम लाइ जेको आहे पंहिंजो जेको बि टाइम आहे वक़फ़ कयूं ऐं असां इन्हनि शयुनि जी बका लाइ जिदोजहद कयूं। पर जेको ही कुझु सालनि खां वठी जेको कुझु एक्स्ट्रा जेको आहे हिकिड़ी जागरता थिए पई असां उनखे बि वेलकम कयूं पिया ऐं असां चाहियूं था त इन क़िस्म जा जेको आहे प्रोग्राम थींदा रहनि जिते जेको आहे असांजा सभु सिंधी गॾु थियनि। ऐं पोइ उन खां अलावा जेको आहे जेकी असांजी जेको ॿियो प्रोग्राम हुजे उन लाइ हिकिड़ी एजेंडा तयारु कनि। मां इहो चाहियां थो त हीअ जेके कल्चर डेज़ आहिनि या जेके ॿिया ॿोलीअ जा ॾींहं आहिनि या जेके ॿिया बि असांजे जिदोजहद जा जेके बि प्लेटफॉर्म आहिनि उन्हनि ते असां गॾु त थियूं था, पर मां इहो चाहियां थो त असां उते गॾु थी करे असां वरी अञा बि अॻिते वञण लाइ हिकिड़ी एजेंडा ठाहियूं ऐं जेको आहे उन तहत असां अञा थोरो वधीक कमु कयूं जीअं असां पंहिंजे मक़सदनि खे हासिलु करण लाइ थोरो वेझा थियूं, पंहिंजी मंज़िल तरफ़ वधूं ऐं पंहिंजे जेको आहे ईंदड़ नसुलनि खे जेको आहे हिकिड़ो पैगाम ॾियूं त उहे बि जेको आहे पंहिंजे इन धरती क़ौम ॿोली ऐं तहज़ीब खे जेको आहे उनजी बका लाइ कमु कनि। तमामु बहितरीन साईं, तमामु ख़ूबसूरत, वॾी महिरबानी। हाणे नेक्स्ट स्पीकर जंहिंखे मां दावत ॾींदुमि साईं अब्दुल ख़ालिक जुणेजो साहब, चेयरमैन सिंधी GA सिंध महाज़। साईं जन GA सिंध महाज़ 18 जून 72 जेको फाउंडेशन इजलास थियो हुयो, साईं जन उन्ही में मौजूद हुया ऐं उन्ही खां वठी साईं GA सिंध महाज़ जा में आहिनि। साईं जन 13 किताब लिखिया आहिनि, 2 अंग्रेज़ी में, 2 उर्दू ऐं 9 सिंधी में, जंहिंमें पॉलिटिक्स ऑफ चेंज, फ़िक्रे GM सैयद और आज का पाकिस्तान, GM सैयद जिदोजहद ऐं किरदार ऐं सिंध जी क़ौमी तहरीक जो तजज़ियो शामिल आहिनि। साईं जन सिंध जे हक़नि जी जिदोजहद सिंध, पाकिस्तान ऐं पूरी दुनिया में कंदा रहंदा आहिनि ऐं कंदा अचनि पिया। तमामु घणा एक्टिव आहिनि। साईं जी वॾी महिरबानी। साईं अब्दुल ख़ालिक साईं, ओवर टू यू। तव्हांजी महिरबानी। तव्हां यादि कयो हिन प्रोग्राम में। तव्हांखे मां दस ॾियां थो, तव्हां विलायत में रही सिंध खे यादि कयो था, सिंध जे कल्चर खे यादि कयो था। ऐं इहो कल्चर आहे जेको मुख़्तलिफ़ हंधनि ते वेठल माण्हुनि खे ॻंढे थो, उनखे यादि करणु सुठी ॻाल्हि आहे। मां थोरो इन जो हिकिड़ो ॿियो पहलू बि ॼाण थो जंहिं ते नथी तवजो ॾिनी वञे। हिकिड़ो त इहा ॻाल्हि आहे त उन ॾींहं ते कल्चर ते बि ॻाल्हाइणु खपे। काफ़ी सालनि खां सिंध में थींदो थो रहे पियो त कल्चर छा आहे। कल्चर सिर्फ़ ड्रेस जो नालो न आहे, ड्रेस बि सिर्फ़ हिकिड़ो उनजो जुज़ो आहे कल्चर जो, पर कल्चर माण्हुनि जा रवैया, माण्हुनि जी उथणी वेहणी, माण्हुनि जूं सोचूं, माण्हुनि जो किरदार ॿियनि माण्हुनि ॾे, पंहिंजे वतन ॾे, इंसान ज़ात ॾे, इहो सॼो कल्चर थो साबित करे। ख़ूबसूरत साईं, बिल्कुलु। इन करे ई सिंध जी चयो वेंदो आहे सिंध जे कल्चर जे लाइ त भई उहो तमामु सुठो आहे। रुॻो इन करे न त हुन वटि अजरक आहे या टोपी आहे। ख़ैर टोपीअ जे ते त हाणे हिन ते बि आहे त आया या ओरिजिनल सिंध जी आहे या ॿिए हंधा आई आहे, बाक़ी अजरक त सिंध जो आहे। पर सिंध जी रवादारी, महिमानदारी ऐं उन सां गॾु हुबुल वतनी। हिते अक्सर माण्हू जेकॾहिं ड्रेस खां वधी थोरो ज़िक्र कंदा त वधि में वधि इहो चवंदा त सिंधी ॾाढा महिमान नवाज़ आहिनि ऐं सिंध जेका आहे उहा दरवेशनि जी सरज़मीन आहे। पर इहो कॾहिं न चवंदा त सिंध मुबे वतन माण्हुनि जी सरज़मीन आहे, सिंध सेक्युलर माण्हुनि जी सरज़मीन आहे, सिंध इंसान दोस्त माण्हुनि जी सरज़मीन आहे। त इन हिकु त इहा ॻाल्हि आहे त इन ते बि गुफ़्तगू थियणु खपे। कल्चर, सॼो कल्चर जो रुॻो हिकिड़ो हिसो आहे ड्रेस, उन ते ज़ोर न ॾियणु खपे। ॿी जेका ॻाल्हि आहे
वधीक इम्पोर्टेंट जंहिंते मूंखे तव्हांजे प्रोग्राम लाइ न पर हिते जेको मादीअ में थींदो रहियो आहे त चयो इहो वेंदो आहे त कल्चर ॾींहं ते माना जेको टोपी अजरक वारो ॾींहुं आहे इन ते सियासत समेत ॿिया समूरा इख़्तिलाफ़ पासे ई रखी इन ते गॾु थियो। इन ते मूंखे बिल्कुलु सख़्तु एतिराज़ आहे। इन ते ग़लति थो मां इन खे चवां त सियासी इख़्तिलाफ़ छॾे ऐं अजरक टोपीअ ते गॾु थियो। हमेशह थींदो ईअं आहे त वॾे मक़सद जे लाइ नंढे मक़सद ते दरगुज़र कबो आहे। हाणे सिंध जो अॼु वॾो मसइलो वॾो मक़सद सिंध जे आॾो छा आहे? कल्चर जी अहमियत अॼु खां 50 साल अॻु में नंबर 1 हुई। जॾहिं असां इहो साबित करणु चाहींदा हुआसीं ज़रूरत हुई त सिंधी हिकिड़ी जुदा क़ौम आहिनि, उनजी ॿोली जुदा आहे, उनजो कल्चर जुदा आहे, है न। तॾहिं इन जी बि ॿोलीअ जी अहमियत बि 60-70 जे ॾहाके में वधीक हुई। ईअं कल्चर जी बि उन वक़्तु ॻाल्हि हुई। तॾहिं साईं जेम्स सिंध जो कल्चर किताब लिखियो। जी साईं हाणे जी। ॻाल्हि हिते बीठी आहे सिंध जे वजूद खे ख़तरा आहिनि। माना सिंध जीअं हाणे अॼुकल्ह हले पियो, बेटनि ते कब्ज़ो आहे, बहिरा टाउन ठही आहे, थर ते कब्ज़ो पियो थिए। असांजो कल्चर जो हिसो आहे न थर त कल्चर जो हिसो आहे। थर सां मारीअ जो आहे, मारीअ सां शाह लतीफ़ आहे, उन केतिरो थर खे ॻायो आहे। हाणे उहो थर जो वजूद ई ख़तम पियो थो थिए। त हाणे असां अवलियत उनखे ॾियूं त बाबा थर में मोर थो नचे या थर में जेको आहे सो मींहुं थो वसे, या हाणे थर ई माॻई खयूं था वञनि पिया, थर जी हैसियत ई ख़तम थी वञे, तबाह थो थिए पियो। उते जेको आहे सो कारखाना था लॻनि पिया, या कराचीअ जी ॿारणी जेके इन सां सिंध जी तहज़ीब, सिंध जो वजूद, सिंध जी शनाख्त विखरी पई आहे, उहा ख़तम थी थिए पई। त अॼु वधीक अहमियत वारी ॻाल्हि जेका आहे उहा सिंध जा सियासी क़ौमी हक़ आहिनि, सिंध जी शनाख्त आहे। तंहिंजे करे इहा ॻाल्हि चवणु त सियासी इख़्तिलाफ़ विसारे ऐं पोइ असां ॾिठोसीं त सिंध खे तक़सीम करण जूं ॻाल्हियूं करण वारा, सिंध ते बालादस्ती करण वारा, सिंध जी इन कल्चर खे जेको ॾींहुं असां मल्हायूं था इन खे उठ ऐं गॾ हकलण जो कल्चर चई उन ते ठठोलूं करण वारा, उहे बि उन ॾींहं ते टोपी अजरक पाए अचे बीहनि था। ऐं पोइ असां जेके आहियूं जेके सिंध बचाइण जी ॻाल्हि कयूं था उहे बि चऊं था त बाबा हाणे अॼु इहो अजरक ॾींहुं आहे, इन करे सियासी इख़्तिलाफ़ परे रखो। इहा ॻाल्हि ग़लति आहे। सियासी मफ़ाद पहिरीं आहिनि, कल्चर बि क़ौम जो हिकिड़ो हिसो आहे। उनजे ते जेको माण्हू असांजे सियासी जिदोजहद जो, क़ौमी हक़नि जी जिदोजहद जो मुखालिफ़ आहे, उहो असांजो दोस्त नथो थी सघे, भली टोपी अजरक पाए। तंहिंजे करे इहो थिए थो हर साल। मां तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए इहो चवां थो त पहिरीं त कल्चर ते ॻाल्हायो वञे, उन ते गुफ़्तगू थिए त कल्चर छा आहे, सिंध जो कल्चर आहे, उनखे कीअं हाणे ख़तरा आहिनि। मतिलबु सिंध सेक्युलर आहे, सिंध में मज़हबी तफ़रीक़ न थींदी आहे। सिंध जे मंदरनि में हिंदू मुस्लमान सभु वेंदा आहिनि, त सिंध जे दरगाहनि ते हिंदू मुस्लमाननि वांगुरु वेंदा आहिनि, उन खां अञा वधीक वेंदा आहिनि। त हाणे सिंध जो उहो सेक्युलर कल्चर ख़तम पियो थो थिए। जी साईं जी, बिल्कुलु। तंहिंजे करे इहो जेको पासो आहे कल्चर जो, इन ते बि गुफ़्तगू थिए। ऐं मां गुज़ारिश कंदुसि जेके बि दोस्त कल्चर डे मल्हाइनि था हिते सिंध में या ॿार तव्हांजे मार्फतनि जे में, त इन में इहा ॻाल्हि न रखनि त सियासी इख़्तिलाफ़ विसारे ऐं हिन ते अॻु जो सियासी जिदोजहद ई असली असांजी सियासत बचंदी, असांजो कल्चर बि बचंदो। तव्हांजो शायदि टाइम ख़बर न आहे केतिरो आहे, मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां। यहूदियुनि जी ॿोली जेका हेब्रू जेका इब्रानी आहे, त माना यहूदियुनि जी जेको इज़राइली रियासत आहे उन सां असांजा सियासी जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे अलॻि आहिनि। मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां त उहा ॿोली तक़रीबन ख़तम थियण वारी दुनिया मां।
इज़राइल जी रियासत ठही त उहा ॿोली जेका आहे त हाणे वरी दुनिया में न सिरोबरे थी। रुगो मां इहो मिसाल इन जे कारण ॾियां थो त सियासत केतिरो किरदारु अदा थी करे। तंहिंजे करे असांखे इन जो हिसो जेको असांजी क़ौमी शनाख़्त जी जिदोजहद आहे उन जे हिसे तौरु कल्चर खे कयो वञे, उनखे अलॻि न कयो वञे। त कल्चर का जुदा शइ आहे, तंहिंजे करे कल्चर ते असां ॿियो मां तव्हांखे मिसाल ॾियां, हिते बरे सग़ीर में सभ खां बाशऊर तारीख़ी क़ौम जेका बंगालिन जी आहे, ठीकु आहे न। उन्हनि पाकिस्तान में पहिरीं जिदोजहद ॿोलीअ जे हवाले सां कई ऐं उहा एॾी ज़बरदस्त हुई त अॼु उनखे अक़वाम मुतहिदा सॼी दुनिया में ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं करार ॾिनो आहे 21 फरवरीअ खे, जेका उन्हनि जी जिदोजहद शुरू थी। पर उन खे उन्हनि ईअं न चयो। पोइ उहे ई माण्हू पहिरियों आवाज़ ॿोलीअ जे हक़ में उथण वारो शेख मुजीब रहमान जो हुयो 48 में, ऐं पोइ उन ई शेख मुजीब रहमान 1966 में लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस करे 6 पॉइंट जो सियासी प्रोग्राम ॾिनो। उन्हनि 6 पॉइंट में ॿोलीअ जो नुक़्तो ई कोन हुयो, छाकाणि त पोइ ॿोली जेका आहे उन सियासी प्रोग्राम जो हिकिड़ो हिसो बणिजी वई, उहा अलॻि न ई। तंहिंजे करे असांखे ईअं न पेश करणु घुरिजे। कल्चर जे फ्रंट ते बि असांखे पंहिंजी क़ौमी शनाख़्त, पंहिंजी क़ौमी वजूद खे वधीक मज़बूत करण, उनजे बका जी जिदोजहद करण में कल्चर खे बि इस्तेमालु करणु खपे, न के उनखे जेका मजमूई क़ौमी जिदोजहद आहे उनखे धार करे पेश कजे। बाक़ी वरी बि मां चवां थो त तव्हां पहिरीं सिंध में थींदो, हाणे तव्हां ॿाहिरि जेको कयो था, जीअं मूं पहिरीं बि चयो त कल्चर जेको आहे उहो असांखे ॻंढे थो। वरी उन ॾींहं ते पाण में असां गॾु थियूं था, इहो हिकिड़ो ज़रियो बणिजे थो। उन लिहाज़ खां मां इन ॾींहं ते तारीफ़ कयां थो ऐं तव्हांखे बि जस ॾियां थो। वॾी वॾी महिरबानी। असां ॾिसूं ॿिए स्पीकर ॾे हलूं था पिया। मुंहिंजा नेक्स्ट स्पीकर हूंदा साईं नवाज़ खान ज़ोहर साहब, चेयरमैन GA सिंध क़ौमी पार्टी। साईं जन 24 किताब लिखिया आहिनि, जंहिंमें हिकु कैदी तख़्ते लाहौर जो कतियूं कई कैद में गुज़रियूं, इहे ॿई कैद जेल डायरी में आहिनि ॿई किताब। टियों काल्ह गॾियो सूं कापड़े, अब्दुल वाहिद आरिसर, सिंधु नदी जो मुक़दमो, सिंध की सदाएं। सिंध की सदाएं जेका आहे एक्चुअली ओपन लेटर्स जेके साईं लिखंदो हुयो ऐं अञा ताईं बि लिखंदो आहे, त उन्हनि जो गॾिजी हिकिड़ो जेको आहे सो किताब जी शिकिल में उहो किताब छपायो वियो, जेको SSUK जे ताउन सां इहो छपियो ऐं इहो असांखे ख़िदमत ॾियण जो जेको आहे सो करण जो मौक़ो हासिल थियो। ऐं साईं ओवर टू यू। महिरबानी रऊफ़ साईं। सभ खां पहिरीं तव्हां सिंधी संगत UK खे जस ॾींदुसि त उन्हनि प्रोग्राम रखियो आहे ऐं सॼी दुनिया जे सिंधियुनि सां मुखातिब थियण जो हिकिड़ो मौक़ो मुहैया कयो आहे। ॻाल्हि इहा आहे त सकाफ़त क़ौम खां अलॻि थलॻि लका थींदी कान्हे। मूं सकाफ़त ते हींअर हिकिड़ो आर्टिकल लिखियो आहे, उन में मूं लिखियो त सकाफ़त दौरनि जी नुमाइंदा कान थींदी आहे, देश जी नुमाइंदा थींदी आहे, वतन जी नुमाइंदा थींदी आहे। उहा पंहिंजनि माण्हुनि जी, पंहिंजे वतन जी नुमाइंदगी कंदी आहे। त सिंध जी सकाफ़त जेका आहे उहा बि सिंधी क़ौम जी नुमाइंदगी थी करे, सिंध वतन जी नुमाइंदगी थी करे, सिंध देश जी नुमाइंदगी थी करे, ऐं तारीख़ जे हिकिड़े सफ़र में, डिघे सफ़र में, न रुगो सवनि पर हज़ारनि सालनि जे उन सफ़र में असांजी सकाफ़त असांजी ख़ासि सुञाणप थी पई आहे। मिसाल तौर भिटाई हिकिड़ो शहर लिखियो, मथनि टुबक टुबकड़ा चिकंदड़ा अचनि, खुड़ियूं खे भुकलियूं पघर सिर पेरनि, ई वड़ वेड़ी चन मूं लोॾाई लखी आहे। त माण्हुनि जो जेको हलण चलण थींदो आहे, माण्हुनि जी जेका बुत बीहक थींदी आहे, माण्हुनि जी जेका उथण वेहण थिए थो, माण्हुनि जो खाइण पीअण थिए थो, माण्हुनि जो हिक ॿिए सां ॻाल्हाइण ॿोलाइण थिए थो, माण्हुनि जो सॼो समाजी सिरिश्तो जेको आहे
माण्हुनि जी सॼी हिक ॿिए सां जेका मेल जोल आहे, हिक ॿिए सां जेको लॻ लाॻापो आहे, उहो बि सकाफ़त जो हिसो थो थिए। माण्हू सोचे थो जंहिं अंदाज़ में, हालांकि सोच हिकिड़ो तमामु जेको सो कॉम्प्लिकेटेड अमल आहे, तमामु घणो हिकिड़ो जेको सो गिंजरियल अमल आहे, पर उहो बि ॼण सोचण जो अंदाज़ जेको आहे उहो बि कंहिं क़ौम जी सकाफ़त जो हिसो थो थिए। इन जे करे जो सकाफ़त माण्हू जे रूह में रची थी वञे, सकाफ़त माण्हू जे रत में रची थी वञे। मिसाल तौरु 7000 साल थी विया आहिनि या 5000 साल थी विया आहिनि, बल्कि 5000 खां 7000 साल थी विया आहिनि। मोहन दड़ो, आमरी, महरगढ़, उन ज़माने में जेके शयूं असां वटि मौजूदु हुयूं, या जेके रीतूं रस्मूं या जेके सकाफ़ती लका असां वटि मौजूदु हुआ, उहे अॼु बि सिंध में मौजूदु आहिनि। असां आज जूं मायूं, असांजूं औरतूं अॼु बि पाइनि थियूं। अजरक असां अॼु बि उॾियूं था। उहा अजरक जेका किंग प्रीस्ट खे पातल आहे, उहो नाच जेको सिंधू जे किनारनि ते संभारा कंदी हुई या मोहन जे दड़े जी नाचणी कंदी हुई, उहो नाच अॼु बि सिंध में मौजूदु आहे। खोड़ सारा सकाफ़ती लका, खोड़ सारियूं सकाफ़ती शयूं, असांजे ओढ़ण पाइण जूं शयूं, या असांजो लिबास, या असांजूं जेको सो रीतूं रस्मूं, उहे जेके आहिनि अॼु मौजूदु आहिनि ऐं उहे हिकिड़े तारीख़ी तसलसल में हलंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं कावड़ बि आहिनि। मूंखे यादि थो अचे, लोकराम ॾोडेजा ॻाल्हि लिखियो आहे त हिंदुस्तान जा हिंदू असां ते कावड़ बहा, त सिंधी जेके आहिनि त सही हिंदू न आहिनि। उहे मुस्लिम सां मिलनि था, उन्हनि सां ॻाल्हाइनि था, खाइनि पीअनि था, उहे उन्हनि सां जेको सो उन्हनि जे मज़हबी रस्मनि में शरीक हुजनि था, ईदनि बरातनि में उन्हनि सां गॾु हुजनि था, उहे सही हिंदू न आहिनि। ऐं साॻिए तरीक़े सां पंजाबी मुस्लमान जेको आहे, या जेको इंतिहा पसंद मुस्लमान आहे बरे सगीर जो, उहो सम्झे थो त सिंधी मुस्लमान सही मुस्लमान न आहे। उहो हिंदुनि सां गॾु उथे वेहे थो, हिंदुनि सां गॾु खाए पीए थो, उनजे रीतनि रस्मनि में खोड़ सारा जेको सो हिंदवाणियूं रीतूं रस्मूं आहिनि। त इहो जेको तसलसल आहे, इहा हिकिड़ी सकाफ़ती निरालप आहे त सकाफ़त मज़हब खां बालातर शइ थींदी आहे। क़ौमूं मुख़्तलिफ़ मज़हबनि खे मञींदे, क़ौमुनि जा मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ मज़हबनि जो हिसो हूंदे बि सकाफ़ती तौर ते हिक ॿिए सां लाॻापे में हूंदा आहिनि, समाजी तौर ते हिक ॿिए सां लाॻापे में हूंदा आहिनि, मुआशी तौर ते हिक ॿिए सां लाॻापे में हूंदा आहिनि, सियासी तौर ते हिक ॿिए सां ॻंढियल हूंदा आहिनि। त सिंध जी जेका इहा इनफरादियत आहे, त सिंध जो माण्हू मज़हब खां बालातर थी करे सोचे थो, सिंध जो माण्हू जेको सो रवादार आहे, सिंध जो माण्हू सेक्युलर आहे, इहो बि सकाफ़त जो हिकिड़ो लका आहे। क़दर बि सकाफ़त जो हिसो आहिनि। वैल्यूज़ जेके आहिनि, समाजनि जा वैल्यूज़, समाजनि जा क़दर, उहे बि जेके आहिनि से सकाफ़त जो हिसो थियनि था, बल्कि सकाफ़त जो तमामु अहम ऐं मुलायतो हिसो थियनि था। त सिंध जी सकाफ़त सदियनि जे हिकिड़े सफ़र में पंहिंजो पाण खे बरक़रार रखंदी आई आहे, ऐं उन में त सिंध जी सकाफ़त सदियनि जे सफ़र में पंहिंजो वजूद बरक़रार रखंदी आई आहे। ऐं उन में सकाफ़त जो हिकिड़ो ज़बरदस्त डायलेक्ट इहो आहे त उहा नवाण ऐं पुराण जो हिकिड़ो गॾियल आमीज़ सां हिकिड़ो तसलसल बरक़रार थी रखे। मिसाल तौरु उनमें का बि शइ जेका वक़्त सां गॾु हले थी, उहा ख़तमु नथी थिए, उनमें हिकिड़ी नवाण थी अचे, उनमें हिकिड़ी वधीक बहितरी थी अचे, उहा अञा वधीक जेको ख़ूबसूरत थी पए। त सिंध जी सकाफ़त न रुॻो पंहिंजो पाण खे हज़ारनि सालनि जे सफ़र में बरक़रार रखियो आहे ऐं तमामु सगारे अंदाज़ में बरक़रार रखियो आहे, पर उन सिंधी क़ौम जे क़ौमी वजूद खे बि हथी वठाई आहे, उन खे बि सगारो कयो आहे। मिसाल तौरु हिकिड़ो दौरु उहो हो जो पाण अरबनि जा ग़ुलाम थी वियासीं, सिंध ग़ुलाम थी वई, अरबनि जी ग़ुलामी में हली वई, ऐं न रुॻो सिंध अरबनि जी ग़ुलामी में हली वई, पर सॼो विचो भर अरबनि जी ग़ुलामी में हलियो वियो, ओभर अफ्रीका अरबनि जी ग़ुलामी में हलियो वियो, उहे यूरोप जे दरवाज़े ताईं वञी बीठा, हेॾा एशिया जे अंदरि, ॾखण एशिया जे अंदरि खोड़ सारा ख़िता जेके आहिनि अरबनि जी ग़ुलामी में अची विया। ऐं हुन में ओभर अफ्रीका जे ख़ितनि, मिसाल तौरु जेके बि मिस्र खां वठी इराक ताईं जेके बि इलाइक़ा आहिनि, उन्हनि सभिनी इलाइक़नि पंहिंजी ॿोली छॾे ॾिनी, पंहिंजो कल्चर छॾे ॾिनो, खोड़ सारियूं शयूं छॾे ॾिनियूं, अरबी सकाफ़त में अरबी ॿोली जे रंग में रंगिजी विया। पर फॉरेस्ट वारनि ऐं सिंधियुनि जेको सो पंहिंजी ॿोली न छॾी, पंहिंजो कल्चर न छॾियो। त इहा जेका आहे सा हुनजे कल्चर जी जेका आहे सा, ऐं ॿोली बि कल्चर जो लका आहे, ॿोली बि कल्चर जो हिसो आहे, सकाफ़त जो हिसो आहे। त उहा असांजे सकाफ़त जो जेको सो ज़बरदस्त क़िस्म जो सगारो पासो आहे, त उहा मुख़्तलिफ़ उथलनि पुथलनि में मां गुज़रंदे पंहिंजो पाण खे बरक़रार रखंदी थी अचे। साॻिए तरीक़े सां उहा सिंधी क़ौम खे बि मुख़्तलिफ़ उथलनि पुथलनि मां गुज़रण जे बावजूदि
पंहिंजे अलॻि थलॻि क़ौमी तशख़ुस सां अॻिते आणणु ऐं उन में जेको सो उन तसलसल में क़ौमी सुञाणप में क़ौमी तशख़ुस खे बरक़रार रखण में पंहिंजो किरदारु अदा कंदी आई आहे त सिंधी सकाफ़त सिंधियुनि खे सिंधी क़ौम खे दुनिया में हिकिड़ी निराली सुञाणप ॾिनी आहे। सिंधी सकाफ़त सिंधी क़ौम खे हिकिड़ी इंटीग्रेटेड क़ौम थियण ॾांहुं हिकिड़ी जेको सो मुनज़म क़ौम थियण ॾांहुं हिकिड़ी तकमीली क़ौम खे हिकिड़े तकमील ॾांहुं वठी वञण वारे अमल में पंहिंजो हिकिड़ो ज़बरदस्त किरदारु अदा कयो आहे। तंहिंजे करे जॾहिं पाण सकाफ़त जी ॻाल्हि था करियूं त पाण पंहिंजे क़ौमी वजूद जी ॻाल्हि था करियूं। ऐं ख़ालिद साहिब जी हिन ॻाल्हि सां सहमत आहियां त सकाफ़त ख़ुदि हिकिड़ो सियासी लकाब आहे पंहिंजी जॻह ते। उहो ज़बरदस्त अंदाज़ सां ख़ालिद साहिब जी ॻाल्हि खे अॻिते वधाइजे त सियासी इख़्तिलाफ़ हूंदा, सभु शयूं हूंदियूं, पर बिज़ात ख़ुदि सकाफ़त हिकिड़ो सियासी लका आहे। सकाफ़त जे पुठियां जेको हिकिड़ो ज़बरदस्त पॉलिटिकल तनाज़र मौजूदु हूंदो आहे। जेकॾहिं सकाफ़त पंहिंजे अंदर में सियासी तनाज़र न रखे थो आहे, पंहिंजो पाण खे शायदि बरक़रार न रखी सघे। इन जे करे जो क़ौमूं सियासत खां सवाइ ज़िंदा रही कोन सघंदियूं आहिनि, क़ौमूं मुआशात खां सवाइ ज़िंदा रही कोन सघंदियूं आहिनि। त सकाफ़त महज़ जेको सो सकाफ़त न आहे, या सकाफ़त जेको पाण महदूद तसवर आहे उन ई ताईं महदूद न आहे। सकाफ़त उनखां तमामु घणो अॻिते आहे। असां ख़्वाब था ॾिसूं उहो बि सकाफ़त आहे, असां शाइरी था लिखूं इहो बि सकाफ़त आहे, पर असांजो जेको मुआशी अमल आहे उहो बि सकाफ़त जो हिसो आहे। उन जा बि ताना बाना जेके आहिनि, असांजे मुआशी अमल जा ताना बाना जेके आहिनि, उन जी उणत जेका आहे उहा बि हिकु ताईं जेको सकाफ़त जे दायरे में दाख़िल वञी थी थिए। अहिड़े तरीक़े सां सियासत जेका आहे उहा बि सकाफ़त सां, बल्कि महकूम क़ौमनि जी सियासत या उन्हनि जी क़ौमी तहरीक पंहिंजे इब्तिदाई ॾाके ते बीठल ई सकाफ़ती अमल ते हूंदी आहे ऐं सकाफ़त उनखे तमामु वॾी हथी थी वठाए। मार्शला वारो 80-60 वारो ॾहाको अयूबी मार्शला, पोइ वरी ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वारो दौर, पोइ ज़िया वारी मार्शला, जिते जॾहिं बि सियासी अमल में रुकावटूं पैदा थियूं त असां सकाफ़ती मैदान ते असांजे पेशरू साथियुनि जेको सो असांजा अॻे नसल जेको सो सकाफ़त जे मैदान ते सरगर्मियूं करे उन जी बुनियाद ते सियासी पैगाम पंहिंजनि माण्हुनि ताईं पहुचायो, सिंध अंदरि सियासी तहरीक पैदा कयो। त सकाफ़त हिकिड़ो सियासी लकाब आहे, सकाफ़त पंहिंजी क़ौम जो हिकिड़ो सियासी इज़हार बि आहे। त हिकिड़ो तमामु घणतरफ़ो, हिकिड़ो तमामु जेको सो मुलाहितो ऐं तमामु काराइतो मंज़र जेकॾहिं का क़ौम उणे थी ऐं उन में पंहिंजी सुञाणप खे सॼी दुनिया सां गॾु बीहंदे बि मुनफ़रद निराली अलॻि थलॻि रखे थी, त उहो सकाफ़त में आहे। तंहिंजे करे जॾहिं पाण सकाफ़त जो ॾींहुं मल्हायूं था त आउं त ईअं सम्झंदो आहियां त सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण माना सिंधी क़ौम जे अलॻि थलॻि क़ौमी वजूद खे मञणु, सिंध जी अलॻि थलॻि तारीख़ी मुल्की हैसियत खे मञणु, उनजो वर्जाउ करणु। सकाफ़त मुल्क खां सवाइ जेको सो बरक़रार ई कान सघंदी आहे। सिंध जेकॾहिं ख़तमु थी वञे, सिंधी क़ौम जेकॾहिं ख़तमु थी वञे त सिंधी सकाफ़त कान रहंदी। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं सिंधी सकाफ़त ख़तमु थी वञे त सिंधी क़ौम बरक़रार कान रही सघंदी, उनजो वतन बरक़रार कोन रही सघंदो। त शयूं हिकु हद ताईं अलॻि थलॻि आहिनि ऐं उन ई अलॻि थलॻि हुजण जे बावजूदि उहे हिक ॿिए सां गंढियल आहिनि, हिक ॿिए ते दारोमदार रखंदड़ आहिनि। त सिंधियुनि जो सकाफ़ती तहरुक जेको आहे उहो सॼो क़ौमी पस मंज़र आहे। उनजे करे दुश्मन खे नथो वणे, उहो हुन में रुकावट विझण जी बि कोशिशि करे थो, उनखे रोकण जी कोशिशि बि करे थो। हाणे उनखे उहो रोके नथो सघे त उनखे मंताब ॾिए थो। त सिंधियुनि जो जेको कल्चरल इवेंट आहे उहो सॼो जेको आहे सो क़ौमी तनाज़र में आहे। उहो पंहिंजे सिंधी क़ौम हुजण जो अहसासु ॾियारे थो सिंधियुनि खे। त इन हवाले सां इन तहरीक जी असां हमेशह आजां कई आहे, उनजो हिसो बि आहियूं। जीअं सिंध क़ौमी पार्टी बि उन जो हिसो रहे थी, सिंध जूं मुख़्तलिफ़ धुरियुनि जो हिसो रहनि थियूं। पर्सनली तौर ते पाण सभुनि जो हिसो रहूं था, मुख़्तलिफ़ दोस्त, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू। सकाफ़त जेका आहे हिकु हद ताईं मुख़्तलिफ़ फ़िक्रनि जी बि नुमाइंदगी कंदी आहे, हिकु हद ताईं उहा हर फ़िक्र खां बालातर थी पंहिंजे क़ौमी तशख़ुस सां पाण खे, क़ौमी फ़िक्र सां पाण खे वञी ॻंढींदी आहे। ऐं उहे जेके आहिनि से हर फ़िक्र, सकाफ़त हिकु ॾाके खां पोइ जंहिं बुलंद सतह ते बीहे थी उते हर फ़िक्र खे क़ौमी धारा ते, क़ौमी जेको सो गॾब ते उन ते आणे थी उनजो छे करे। ऐं जेकॾहिं का शइ, को फ़िक्र, को नज़रियो या को तहरुक उन क़ौमी धारा खां ॿाहिरि थो वञे, क़ौमनि जी क़ौमी सुञाणप खां ॿाहिरि थो वञे, त उहो बरक़रार नथो रही सघे। जेकॾहिं को माण्हू सिंध जे सकाफ़त जो इनकार कंदो त सिंधी क़ौम जो ॼणत जेको सो पंहिंजो पाण खे उनखां छिनंदो वेंदो, परे कंदो वेंदो। त सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण माना पाण पंहिंजे वतनी हैसियत, पंहिंजी क़ौमी तशख़ुस, उन्हनि सभिनी ॾांहुं पंहिंजो पाण खे इज़हारियूं था
सकाफ़त पंहिंजो पाण खे डिस्कवर करण जो नालो आहे, पंहिंजो पाण खे ज़ाहिर करण जो नालो आहे। माण्हू सकाफ़त में पंहिंजो पाण खे बि ज़ाहिर ईंदो आहे। जॾहिं जॾहिं का औरत उणत थी करे त उहा पंहिंजे अंदरि जी हुस्नाकी जेका उन में ज़ाहिर थी करे, पंहिंजे अंदरि में लिकियल फन आर्ट ऐं जेका उनजी ख़ूबसूरती आहे, जेका उनजी तख़लीक़ियत आहे, उन खे ज़ाहिर थी करे, ईअं हिकु हदि ताईं माण्हू जेको सकाफ़त में पाण खे इज़हारे थो ऐं अॻिते वरी सकाफ़त पंहिंजो पाण में हिकिड़ी क़ौम खे इज़हारे थी। त सकाफ़त हिकिड़ो तमामु वॾो लका आहे, तमामु वॾो तनाज़र आहे। ऐं आउं सम्झां थो त सिंधी क़ौम जेको हेसि ताईं सर्वाइव कंदी आई आहे, उनजो हिकिड़ो अहम सबबु इहो आहे त उनजी सकाफ़त जेका आहे सदा हयात सकाफ़त आहे ऐं उहा इर्तिक़ाई मरहलनि मां गुज़रंदी पाण खे हर जेको सो ॾाके ते पंहिंजी छांग कंदी रही आहे, पंहिंजी सूट संवार कंदी रही आहे। पाण मां जेके मनफ़ी अंसर आहिनि सकाफ़त में, हर शइ में हिकु हदि खां पोइ मनफ़ी अंसर पैदा थी पवंदा आहिनि, मुज़खार जे अंसर पैदा थी पवंदा आहिनि, त उन्हनि जी छांग कबी आहे। फ़िक्र में बि ईअं थींदो आहे, सियासत में बि ईअं थींदो आहे, मुआशत में बि ईअं थींदो आहे, समाजात में बि ईअं थींदो आहे, समाजी बिहक में बि ईअं थींदो आहे, सकाफ़त में बि ईअं थींदो आहे। त सिंधी सकाफ़त जी ज़बरदस्त ख़ूबी इहा आहे त उन पंहिंजे जेके बि शयूं उन में मुज़खार थियणु लॻंदियूं आहिनि त उन्हनि खे छांगे छॾींदी आहे, या उन्हनि खे हिकिड़ी नई नवाण बख़्शे, वधीक जेको सो काराइतो, वधीक मुस्बत, वधीक हकारी ऐं पंहिंजे वक़्त सां हमाहंग करे बीहारींदी आहे। त उन जी हमाहंगी जे करे, उन जी सघ जे करे, उन जी तहरुक जे करे, उन जी नवाण जे करे, उन जी तख़लीक़ियत जे करे सिंधी क़ौम जेका आहे, सकाफ़ती तख़लीक़ियत जे करे सिंधी क़ौम हर ॾुखी हालत मां गुज़रंदी आई आहे, उनखे मोहं ॾींदी आई आहे ऐं उहा हाणे बि सर्वाइव कंदी। सिंधी क़ौम हाणे ख़तमु थियण खां चढ़ी वई आहे, दुनिया जी का बि ताक़त उनखे ख़तमु नथी करे सघे ऐं उन में सकाफ़त जो जेको किरदारु आहे उहो तमामु अहम आहे। ऐं सिंधी सकाफ़त जेतिरी सियासी थींदी ओतिरी उहा सिंधी क़ौम जे मुस्तक़बल, उनजी आज़ादी ऐं उनजे शानदार आईंदे जी अॾावत जे लाइ पंहिंजो हाकारी भरपूर ऐं सगारो किरदारु अदा कंदी, वधीक सगारो किरदारु अदा कंदी। ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत साईं। महिरबानी, महिरबानी रऊफ़ साईं। सिंधी संगत महिरबानी। जे सभिनी साथियुनि खे, ॿाहिरि अंदरि सभिनी साथियुनि खे असांजे पारां GSN चइजो। जिन ताईं असां नथा पहुची सघूं उन्हनि ताईं असांजा सलाम पहुचाए छॾिजो। सदा GSN साईं, महिरबानी। सदा GSN, महिरबानी रऊफ़ साईं, महिरबानी, महिरबानी। मां हाणे नेक्स्ट स्पीकर ॾांहुं वेंदुसि। नेक्स्ट स्पीकर असांजा आहिनि अदी फ़हमीदा ख़ुश्क साहिबा। अदी पाण प्रोफेशनली एडवोकेट आहिनि सिंध में, ऐं अदी ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट ऐं सिंध लवर आहिनि। अदी जेको आहे सो सिंध में ग़रीब माण्हुनि जा केसिस कया फ्री में ऐं उन्हनि जी ॾाढी मदद कंदी रही आहे। ऐं अदी हाणे सिंध जो आवाज़ आहे, प्लेटफॉर्म्स जेके बि जिथे बि सिंध जी स्ट्रगल, सिंध जे हक़नि जी स्ट्रगल थिए थी त अदी उते अॻियां अॻियां पेश आहे। सो अदी फ़हमीदा, ओवर टू यू। अदा, थैंक यू सो मच अदा रऊफ़। तव्हां सभिनी खे सभिनि खां पहिरियां त तमामु घणो ई ॾींहुं कल्चर जो मुबारक हुजे। जेकी सिंध में रहण वारा असांजा सिंधी आहिनि हिंद सिंध में, ऐं जेकी ॿिए हंधि ॿाहिरनि मुल्कनि में, अमेरिका, कैनेडा, जेकी हिते लंदन में, बर्मिंघम में, शेफील्ड में, सभिनीनि खे तमामु घणो ई कल्चर डे तव्हां सभिनीनि खे तमामु घणो ई मुबारक हुजे। हिन साल असां ही कल्चर डे हिते थोरो डिफरेंट तरीक़े सां कयूं पिया, छाकाणि त वायरस जे करे, पर पाण उमीद कयूं था इंशाल्लाह नेक्स्ट ईयर जीअं पाण सदाई हमेशा कंदा आहियूं, शेफील्ड में, मैनचेस्टर में, लंदन में, बर्मिंघम में, त असां लाज़मी इंशाल्लाह नेक्स्ट ईयर लाज़मी असां सभु तव्हां सां गॾु थींदासीं। ऐं यकीन कयो मां त ॾाढो मिस पई कयां हिन डे खे। असां सॼो साल हिते हिन कल्चर डे जो असां तमामु बेसब्री सां इंतज़ारु कंदा आहियूं। ऐं असां पाण हिन स्पेशली हिन ड्रेस लाइ हिते वेही करे असां ड्रेसूं सिबाईंदा आहियूं ऐं वेट कंदा आहियूं त असांखे को इन्विटेशन अचे, को वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो, को सिंधी संगत जो असांखे को इन्विटेशन अचे त असां हिन डे जो त असां स्पेशली तमामु घणो वेट था कयूं। पर न, इंशाल्लाह नेक्स्ट टाइम, इंशाल्लाह नेक्स्ट ईयर, इंशाल्लाह उम्मीद आहे त सभु गॾिजी करे ही जेको आहे सकाफ़त जो ॾिहाड़ो असां मल्हाईंदासीं। अदा, मुंहिंजे नज़र में त सकाफ़त जेको आहे सो हिकु खज़ानो आहे। जीअं अदा नवाज़ ॻाल्हि कई, अदा नवाज़ जी मूंखे ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि लॻी त सकाफ़त जो ॾींहुं सिंधियुनि जे लाइ जेको आहे हिकु इन करे बि आम आहे छाकाणि त सकाफ़त ॾिहाड़े ते तव्हां
पंहिंजे पाण खे डिस्क्राइब कंदा आहियो, पंहिंजे पाण खे डिस्कवर कयो था तव्हां त तव्हांजी सकाफ़त, तव्हांजे उथण सां, खाइण पीअण सां, तव्हांजी महिमान नवाज़ी ऐं असांजी जेका आहे सा दोस्तियूं निभाइण, असांजो महिमान नवाज़ी, असांजो अचण वञण, असांजो उथण वेहण, असांजो पाइण, इहो सभु असांजी सकाफ़त में अचे थो। मां सम्झां थी असां सभु सिंधी किथे बि रहूं, किथे बि दुनिया जी कंहिं बि कुंड कुड़च में हुजऊं, पर असांजी सकाफ़त असांखे ॿियनि क़ौमुनि खां जेको आहे सो बिल्कुलु ई अलॻि थी करे। असां दुनिया जी कंहिं बि कुंड में हुजऊं, असांजो उथण वेहण, असांजो मिलण, असांजो निभाइण, इवन निभाइण बि असांजो ॿियनि क़ौमुनि खां असांखे मुनफ़रद करे थो। मां सम्झां थी सकाफ़त ॾिहाड़ो हर हंधि मञाइणु खपे, हर हंधि जेको आहे सो महफ़िलूं करणु खपनि, हर हंधि इनखे जेको आहे सो सेलिब्रेट करणु खपे। ऐं असां त हूअं बि हर साल ई हिते कंदा आहियूं। अदा नवाज़ जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे ॾाढो इंस्पायर कयो। अदा नवाज़ चयो त क़ौम जे हुजण जो अहसासु तव्हां उनजी सकाफ़त खां लॻाए सघो था। त क़ौम जे जेकी क़ौमूं तबाह थियनि थियूं, उन्हनि जी जेकी क़ौमूं तबाह थी वियूं, उन्हनि जी का सकाफ़त कोन हुई, उहे पंहिंजी सकाफ़त खे विसारे छॾनि थियूं। ऐं जेकी क़ौमूं हमेशह पंहिंजी सकाफ़त खे सेलिब्रेट कनि थियूं, पंहिंजे सकाफ़त खे पंहिंजी सकाफ़त खे यादि रखनि थियूं, उहे क़ौमूं हमेशह हिस्ट्री में यादि रहिजी थी वञनि। ऐं मां सम्झां थी सिंधी क़ौम खे हाणे त वाकई केरु ख़तम बि नथो करे सघिजे, छाकाणि त असांजो कल्चर, असांजो एतिरो, असांजी सकाफ़त असांजी एतिरी रिच आहे जो उन्हनि जा हज़ारे रंग आहिनि, हज़ार रंग आहिनि असांजे कल्चर जा, असांजी सकाफ़त जा, जो असांजी सकाफ़त, असांजो कल्चर असां खां केरु खसे नथो सघे, केरु अलॻि नथो करे सघे। अॼु बि तव्हां ॾिसो ॻोठनि में जीअं पहिरियां थींदो लाॾा ॻाइण, सेहरा ॻाइण, अॼु बि असां जेकी आहिनि से उहे सेलिब्रेट कयूं था। कचरियूं अॼु बि आहिनि, ओताकू अॼु बि आहिनि। तव्हां ॾिसो अॼु बि माण्हू ओताकुनि में वेही करे कचरियूं कनि था, अॼु बि माण्हू महिमान नवाज़ी कनि था। अॼु बि बावजूद इन जे हाणे करंट सिचुएशन सिंध में थोड़ी डिफरेंट आहे, छाकाणि त ॿेटनि में कब्ज़े जे करे ऐं सिंध ते जेकी ही गवर्नमेंट जा जेकी थियनि पिया, उन्हनि ते कब्ज़ो करणु, फैक्ट्रीज़ लॻाइण, धारियुनि जी आबादी, त इन करे थोड़ा इश्यूज़ आहिनि। उहे वरी ज़ाहिरा वक़्त सां गॾु उहे बि ख़ुदा कंदो उन्हनि जे लाइ बि थी वेंदो। लेकिन इहो आहे त उन्हनि लाइ प्रैक्टिकली तौर ते सिंधियुनि खे कमु करण जी ज़रूरत आहे, सिंधियुनि खे गॾु थियण जी ज़रूरत आहे, सिंधियुनि खे गॾु हलण जी ज़रूरत आहे हिक ॿिए सां। ख़ूबसूरत ॻाल्हायो था आदि, महिरबानी, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हायो था। कैरी ऑन। ऐं मां सम्झां थी असांजो कल्चर डे त असां खां केरु खसे नथो सघे, एतिरो रिच आहे। असांजूं कचरियूं, असांजूं ओताकूं ॾिसो अॼु बि आबाद आहिनि। असांजूं शादियूं, असांजूं शादियुनि में जेकी रस्मूं थियनि थियूं, उहे असांखे ॿियनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ कनि थियूं, असांखे ॿियनि खां बिल्कुलु डिफरेंट कनि थियूं। त मां त आई एम सो प्राउड ऑफ माई सेल्फ त मां हिकु अहिड़ी क़ौम जो हिसो आहियां जेका क़ौम कॾहिं ख़तम नथी थी सघे। वी आर सो प्राउड ऑफ माई सेल्फ। असां पंहिंजे पाण खे, असांखे सभिनीनि खे फ़ख्रु हुजणु खपे त असांजो तालुक़ हिकु अहिड़ी क़ौम सां आहे जेका ॿियनि खां बिल्कुलु मुनफ़रिद आहे, ॿियनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। त इंशाअल्लाह जेसि ताईं ज़िंदगी आहे, जेसि ताईं हयाती आहे, इहो ॾिहाड़ो पिया मल्हाईंदासीं, पिया सेलिब्रेट कंदासीं। इंशाअल्लाह नेक्स्ट ईयर, अलाह ही जेको वायरस जो आहे इंशाअल्लाह ही ख़तम थी वेंदो त इंशाअल्लाह नेक्स्ट ईयर गॾिजी सभई इंशाअल्लाह हिन ॾिहाड़े खे वधीक सेलिब्रेट कंदासीं। दादा तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो, तव्हां मूंखे ॾाढो सुठो लॻो। तमामु महिरबानी, ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हायो। तमामु वॾी महिरबानी, शॉर्ट नोटिस ते तव्हां आया बि सही। हाणे मां नेक्स्ट स्पीकर ॾांहुं वञणु खपंदो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी अदी। नेक्स्ट स्पीकर असांजा आहिनि अदा
साईं डॉक्टर हिदायत भुट्टो साहब अदा ऑर्गेनाइज़र आहिनि UK यूरोप जा वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा। साईं अदा इज़ पॉलिटिकल एक्टिविस्ट, ह्यूमन राइट एक्टिविस्ट। मां जेको चवंदो आहियां, अदा इज़ एडवोकेट ऑफ सिंधी नेशन एज ही रेज हिज वॉइस फॉर राइट्स ऑफ सिंध, फॉर सिंधी नेशन at all international platforms including United Nations. अदा साईं हिदायत, over to you. महिरबानी। अदा महिरबानी रऊफ़। चवंदा आहिनि त सॼण ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे, हैफ़ तनी के हो वतन जिन विसारियो। त असां जेके दोस्त ॿाहिरि वेठा आहियूं, उहे ॿाहिरि वेही करे सिंध सां कनेक्टेड करण जो जेको हिकिड़ो तरीक़ो आहे, उहो ही बि आहे त सकाफ़त जे ॾियारे ते असां सभु गॾु था थियूं। ऐं हर साल जीअं जेके आहिनि से हिन साल इहो थियो आहे जो कोरोना जे करे असां हिकिड़ा नवां तरीक़ा ऐं नवां गस, नवां वेज़ जेके आहिनि से असां ॼण त हिकिड़ा इन्वेंट करे चुका आहियूं, जंहिंजे करे जेके आहिनि से ॼण त वर्ल्ड जेकी असां ग्लोबल विलेज थी वई आहे। असां पंहिंजे पंहिंजे घरनि में वेठा बि सिंध जे माण्हुनि सां कनेक्टेड आहियूं। सिंध जा माण्हू जेके आहिनि से उतां ॻाल्हाइनि था, असां हिते ॿुधूं था, डायरेक्ट हिक ॿिए सां इंटरेक्ट कयूं था। त इहो रिवोल्यूशनरी जेको स्टेप आयो आहे, उन मंझां बि असां जेके असां जीअं न चइबो आहे त मुसीबतूं ईंदियूं आहिनि, मुसीबतुनि मां बि वे आउट कढिबा आहिनि ऐं उनखे अपॉर्चुनिटी में तब्दील कबो आहे। त सिंधी संगत UK खे जंहिं जेके असां हिन ॾींहं जे हवाले सां अॻुवाणी कई आहे, ऐं सिंधी संगत UK जेकी असां अॻे साल बि जेको आहे सो भरपूर तरीक़े सां ही सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो, उनजे कारकुननि खे, उनजे उहिदेदारनि खे, उनजे लीडरशिप खे तमामु वॾो जस हुजे जो हुननि असां सभिनी खे सकाफ़त जे ॾियारे जे हिसाब सां असां सभिनी खे गॾु कयो आहे, ऐं गॾु करे जेके असां उनखे मल्हायूं था। त उन लाइ ऐं जेको आहे सो वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां बि तव्हां दोस्तनि खे जस ॾियां थो जो तव्हां ही एफर्ट वरिती ऐं जेके आहिनि से सभिनी दोस्तनि खे गॾु कयो। सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां जीअं साईं ख़ालिक साहब बि चयो, नवाज़ ज़ौहर बि चयो, अदीफ़ हमीदा चयो, ऐं तमामु शानदार नमूने सां अदा मुर्तज़ा लिगारी ॿुधायो त असांखे माना सकाफ़त हिकिड़े अंदाज़ सां असांखे गॾु करे थी। जेके क़ौमूं विरहायल हुजनि थियूं मुख़्तलिफ़ क़बीलनि में, मुख़्तलिफ़ ज़ातुनि में, मुख़्तलिफ़ मज़हबनि में, मुख़्तलिफ़ फ़िरक़नि में, उन्हनि खे अॼोके ॾींहं जे हिसाब सां गॾु करण जो जेकी अपॉर्चुनिटी मिले थी, त असांजे मथां जेके दुश्मन जी यलगार थिए थी, असां उनखे जेको आहे सो मोट ॾियूं था। सो उन हिसाब सां बि जेको आहे सो ही तमामु घणो इम्पॉर्टेंट ॾींहुं आहे। अॼोके ॾींहं जे हिसाब सां ॼण त हिकिड़ो सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो ईद जो ॾियारो थी वियो आहे। ऐं हर साल जीअं जेके आहिनि से जीअं अदीफ़ हमीदा चयो त असां तयारी कंदा आहियूं, असां जेके आहिनि से अॻुवाट ई उन लाइ ॼण त ईअं ई तयारी कंदा आहियूं जीअं ईद जो ॾींहुं हुजे। त ही सकाफ़त जो ॾींहुं सिंधी माण्हुनि लाइ ॼण त ईद जो ॾींहुं थी वियो आहे, ऐं उनखे उन हवाले सां जेके आहिनि से असां मल्हायूं था। असां पंहिंजा जेके आहिनि से हिक ॿिए सां एज़ ॼण त मुख़्तलिफ़ फ़िक्रनि में छो न हुजूं, पर अॼोके ॾींहं ते जेके आहिनि से सभु हिक ॿिए सां ॼण त मोहबतुनि जो ॾींहुं, एकता जो ॾींहुं, ॿधी जो ॾींहुं, ऐं इहो जेको आहे सो इतिहाद जे ॾींहं जे हवाले सां मल्हायो थो वञे। त उन मंझां जीअं अॻियनि दोस्तनि बि चयो त हिकिड़ो नुक़्ते नज़र सियासत जो हूंदो आहे। मदर इज़ दी चवंदा आहिनि त पॉलिटिक्स इज़ दी मदर ऑफ सोसाइटी। त सियासत जेकी जेके असां सोसाइटी जी जेकी असां माउ थींदी आहे, ऐं उन जे चेंज अचण सां जेके आहिनि से समाजनि में इनकलाब अची वेंदा आहिनि, ऐं समाज जेके आहिनि से तब्दील थी वेंदा आहिनि। जीअं साईं ख़ालिक साहब हेब्रू जो मिसाल ॾिनो, या हिते मिसाल वेल्स में हाणे जेकी असां वेलिश लैंग्वेज जेकी असां रिवाइव पई थिए, अहिड़ा केतिरा ई मुल्क आहिनि जिन जी जेॾी महिल सियासत
तब्दील थी आहे त उन्हनि जूं ॿोलियूं जेके आहिनि से रिवाइव थियूं आहिनि। त असांखे हिकिड़े अॼोके ॾींहं जे हिसाब सां हिकिड़े प्रेशर ग्रुप जे तौर ते असांखे पंहिंजी ॿोली जे तरफ़ जेको आहे सो रवां दवां थियणु खपे ऐं पंहिंजी हिकिड़ो ॼण त प्रेशर डेवलप करणु खपे त असांजी ॿोली जेकी आहे सा सिंध में रिवाइव थिए। जॾहिं खां जेके आहिनि से असांजी ॿोली ते अटैक थिया आहिनि, असांजी ॿोली जेकी असां स्लोली मिसारजंदी पई वञे। जेकॾहिं ॿोली मिसारजी वई त असां खां लतीफ़ बि खसिजी वेंदो, असांखां शाह लतीफ़ भिटाई बि खसिजी वेंदो, असांखां सामी खसिजी वेंदो, असांखां रूहल फ़क़ीर खसिजी वेंदो, असांखां जेके आहिनि से तमामु वॾी जेकी असां सकाफ़त जो जेको असांजो विरसो आहे उहो खसिजी वेंदो। उनखे रिवाइव करण जी ज़रूरत आहे ऐं पंहिंजी ॿोली खे बचाइण जी ज़रूरत आहे। ऐं असां जेकॾहिं ॿोली बचाए वियासीं त असां जेके आहिनि से उन मंझां बि इलाही जेके आहिनि से मसइलनि खे मुंहुं ॾेई सघूं था। त ॿिया मसइला बि जेके आहिनि से सिंध जे हवाले सां जेके आहिनि से थींदा रहनि था। उन जे हवाले सां बि हिकिड़ी नंढिड़ो को बि जेको आहे सो टारगेट रखी जेके आहिनि से उन हिसाब सां, जीअं अॻे साल पाणी जे हिसाब सां सकाफ़त जो ॾींहुं, धरती सां मोहबत जे हिसाब सां जेके आहिनि से मुख़्तलिफ़ ॾींहं मल्हाया था वञनि। मिसाल 14 वैलेंटाइन जो जेको ॾींहुं आहे उहो धरती सां मोहबत जे ॾींहं जे हिसाब सां मल्हायो थो वञे। त उन हिसाब सां जेके आहिनि से असांखे सकाफ़त मंझां बि जेके आहिनि से नंढड़ा नंढड़ा पंहिंजा मक़सद जेके आहिनि से अचीव करणु खपनि। ऐं सकाफ़त एॾो स्ट्रॉन्ग बॉन्ड आहे जो मिसाल सां हिते लंडन में वेठा आहियूं, असांजी जेकी ॿी हिंदू कम्यूनिटी असांखां अवल जेके आहिनि से हिते आयल आहिनि, उन्हनि खे असां सां जेको जॉइन करण जो हिकिड़ो वॾो स्ट्रॉन्ग जेको बॉन्ड असांखे मिले थो उहो सकाफ़त जे थ्रू मिले थो। त कॾहिं कॾहिं जेके आहिनि से सियासी मक़सद जेके आहिनि से सकाफ़तुनि जे मार्फत बि हासिल कबा आहिनि। असांजा जेके क़ौमी गीत आहिनि, क़ौमी ॿोली जा आहिनि, क़ौमी कल्चर आहिनि, पंहिंजी सिंधियत ते नाज़ करण जा जेके आहिनि से अंसर आहिनि, उहे यकीननि जेके आहिनि से असां एॾो प्रेशर डेवलप हाणे सकाफ़त जे हिसाब सां करे विया आहियूं जो सिंध जो गद्दार बि जेको आहे सो सिंध जे इन सकाफ़त जे ॾींहं खां इनकार नथो करे सघे। त अहिड़े तरीक़े सां असांखे जेके आहिनि से उहे नंढड़ा नंढड़ा जेके आहिनि से टारगेट रखी उहे बि अचीव करण जी ज़रूरत आहे। त सकाफ़त तमामु हिकिड़ो वॾो स्ट्रॉन्ग बॉन्ड साबित थियो आहे, जंहिंजे करे हिंद जा सिंधी, सिंध जा सिंधी, सॼी दुनिया जा सिंधी जेके आहिनि से हिकु प्लेटफॉर्म ते हिकु अंदाज़ सां गॾु थियनि था, साॻी ॿोली ॻाल्हाइनि था, साॻियो लिबास पहिरनि था, साॻिए अजरक ते नाज़ कनि था, सिंधियत ते नाज़ कनि था। इहा तमामु वॾी अचीवमेंट आहे जेका असांखे हिकिड़ी क़ौमी हिसाब सां या क़ौमी अंदाज़ सां जेके आहिनि से मुनज़म करे थी ऐं मुतहरिक करे थी। ऐं असां उन मज़ा जेके आहिनि से असां सॼी पंहिंजी क़ौमी रवायत खे रिवाइव करे सघूं था ऐं उनखे जेके आहिनि से हज़ारनि सालनि जी तारीख़ सां जोड़े सघूं था, मुंहं जे दड़े सां जोड़े सघूं था, सिंध सां जोड़े सघूं था। जेके माण्हू सिंध खां ॿाहिरि आहिनि उहे सिंध खां जेके आहिनि से पाण खे अलॻि पिया महसूसु कनि, हिन ॾींहं जे हिसाब सां जेके आहिनि से उहे सभु जेके आहिनि से असां हिक ॿिए सां जुड़ी सघूं था। ऐं इन ॾींहं मज़ा असांखे जेको आहे सो उहो जेको आहे सो क़ौमी हिसाब सां, क़ौमी इंट्रस्ट जे हिसाब सां असांखे जेको आहे सो उन मज़ा लाभ हासिल करणु खपे। असांखे सिंधियत ते, असांखे सिंधी हुजण ते नाज़ आहे ऐं असांखे सिंधी हुजण ते फ़ख़ुरु आहे ऐं पंहिंजी ॿोली खे जेको आहे सो रिवाइव कयूं। ऐं वरी बि जेको आहे सो सिंधी संगत UK जो थोराइतो आहियां जिन ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे ऐं सम्झां थो त उन्हनि खे जस हुजे, छाकाणि त उहा कल्चरल हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं उन्हनि कल्चर जे हिसाब सां पंहिंजो जेको ही फ़र्ज़ु आहे ईमानदारी सां, दयानतदारी सां जेके आहिनि से अदा कंदा था रहनि, जंहिंजे लाइ जेके आहिनि से जेतिरी बि उन्हनि खे शाबाश ॾिजे ओतिरी घटि आहे। तव्हांजी महिरबानी। वॾी महिरबानी अदा, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हायो तव्हां। ऐं तव्हां जी जेको आहे सो हमेशह तव्हांजो ॻाल्हाइण जेको आहे असां गौर सां ॿुधंदा आहियूं, चुप थी वेंदा आहियूं त जीअं तव्हांजो इंस्ट्रक्शन्स, तव्हांजो ॻाल्हाइण, तव्हांजूं एडवाइसिस असां वठी सघूं, ॿुधी सघूं। सो तमामु वॾी महिरबानी। मां नेक्स्ट स्पीकर ॾांहुं वेंदुसि हाणे। नेक्स्ट स्पीकर अदी हफ़ीज़ा वधियो। अदी हफ़ीज़ा वधियो SSUK जी होस्ट, ऑर्गेनाइज़र ऐं जेके बि प्रोग्राम्स एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि उन्हनि खे ऑर्गेनाइज़ कंदी आहे, उन्हनि खे होस्ट कंदी आहे। अदी सोशल वर्कर ऐं ह्यूमन राइट एक्टिविस्ट बि आहे ऐं अदी बि सिंध जो आवाज़ आहे। जिथे बि सिंध जे इशूज़ ते आवाज़ थींदो आहे अदी उते बिल्कुलु
गॾु गॾु हूंदी आहे ऐं आवाज़ बणिजी वेंदी आहे सिंध जो। ऐं ॿियो अदी मां अदी खां अर्ज़ु कंदुसि त तव्हां हिते रही सिंध लाइ छा कयो आहे या छा कयो पिया अदी, इहो बि ऐं कल्चर ते बि ॻाल्हायो ऐं इन ते बि। ओवर टू यू अदी हफ़ीज़ा। सभिनी जेके सिंध वासी आहिनि या दुनिया में वेठल जेके बि सिंधी आहिनि उन्हनि सभिनी खे अॼो के कल्चर सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख वाधायूं हुजनि। हीअ असां ईद जे वांगुरु ई मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे मल्हाइण बि घुरिजे, छाकाणि त असांजी तारीख़ जेका आहे सा 5000 साल पुराणी आहे ऐं अहिड़ी तारीख़ हुजे जंहिंजे असांखे फ़ख़ुरु आहे ऐं छो न असां जेको आहे पंहिंजा ॾिहाड़ा एॾे शान शौक़त सां मल्हायूं। इलाही तमामु ज़बरदस्त जेको आहे पैनल वेठो आहे ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। उनमें जेको आहे नवाज़ खान ज़हूर साहब तमामु ज़बरदस्त ॻाल्हायो ऐं ॾाढो डीपली ऐं सकाफ़त जे हर पहलू खे कवर कयो। असांजे ख़ालिक जुनेद साहब सियासत ऐं सकाफ़त जी इम्पोर्टेंस खे ॿुधायो ऐं जेके ख़ामियूं आहिनि या जेके शयूं आहिनि जिन ते असांखे फोकस करणु घुरिजे ऐं इन जो एडवांटेज अपॉर्चुनिटी आहे उनजो एडवांटेज वठी करे उनखे असां वसी तर बुनियाद ते जेको आहे ॾिसूं, न कि रुगो सभु ॾिसूं त असां टोपी आहे अजरक आहे उहो ॾींहुं आहे बसि उहो मल्हाइणो आहे, उहे कपिड़ा पाइणा आहिनि या न। इलाही शयूं आहिनि जेके इन कल्चर जे ॾिहाड़े जे हिसाब सां असांखे डिस्कस करणियूं आहिनि, न सिर्फ़ु डिस्कस करणियूं आहिनि पर उनखे अमली तरह जामो पहिराइणो आहे। ॾिसो हीअं जेका सूरत हाल जेका मूंखे नज़र थी अचे, असां ॿाहिरि मुल्कनि में वेठा आहियूं त उते इहो वॾो प्रॉब्लम आहे त ॿोली जेका आहे सा उहा असांजा ॿार नथा पढ़नि या हिते जा ॿार जेके आहिनि या दुनिया में ॿिया जेके बि सिंधी वेठा आहिनि, इवन इंडिया में जेके सिंधी वेठा आहिनि उन्हनि सां बि इहो वॾो मसइलो आहे। त जेका ॿोली आहे उहा जेका आहिस्ता आहिस्ता हुन साईं जो गीत आहिनि ईअं न थिए जो हुई सिंध वारनि जी ॿोली, त उहो बैत त ईअं न थिए जो असांजी ॿोली असां खसिजी वञे। ॿोली जेका आहे सा कंहिं बि सकाफ़त जी कंठे वारी हॾी हूंदी आहे, उहा उनजी पहचान हूंदी आहे, उन सां उन सां जेको आहे सो उनजो लिटरेचर लिखिबो आहे, शेर शाइरी गीत ऐं उन जे करे असांखे उत्साह मिलंदो आहे। उनजे करे लतीफ़ साईं जहिड़ा असांखे शाइर सचल सरमी जहिड़ा ऐं शाइर मिलिया, उन्हनि जी ॿोली उन्हनि में जेको आहे सो जेको इज़हार हो मोहबत जो प्यार जो ऐं जुस्तजू जो उहो ॿोली मां मिले थो। त मुंहिंजो इहो ई फोकस आहे त असांखे पंहिंजी ॿोली खे जेको आहे सो प्रमोट करणु घुरिजे ऐं पंहिंजे कल्चर खे प्रमोट करणु घुरिजे जेको ऑलरेडी थी रहियो आहे। हिकिड़ो को इंसिडेंटली थियो असांजो कल्चर प्रोमोट बट उहो थियो या ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿिया जेके असां हू कॾहिं सिंधी माण्हू असां ॾिसूं 88 जो दौर हूंदो हो जॾहिं सिंधी माण्हू टोपीअ जरक जेकॾहिं हैदराबादी कराची जे रोडनि ते पाए वेंदा हुआ त उन्हनि खे गोली सां मारियो वेंदो हुयो ऐं उहो हिकु ॾाढो क्रूअल दौर हुयो जंहिंमां असां सर्वाइव करे हिते पुॻा आहियूं। ऐं उनखां ॿी ॻाल्हि ऐं अॼु असांजो नौजवान असांजी सॼी क़ौम जेका आहे उन कल्चर खे न सिर्फ़ु असां था जेको आहे शान शौक़त सां मल्हायूं पर उहे धुरियूं जेके असांजे मथां हमेशह हमलावर थियूं आहिनि उन्हनि खे बि मजबूरन उहो ॾींहुं मल्हाइणो पए थो, छाकाणि हू त धरती ते रहनि था, भले उन्हनि खे दिलि सां एक्सेप्ट कनि या न कनि पर जेको आहे सो उहो कल्चर उन ॾींहं खे हू सेलिब्रेट कनि था। इहा असांजी फतह आहे। पर ॿियूं ॻाल्हियूं ख़ालिक साहब जेके कयूं त असांखे सिर्फ़ु रुगो इन्हनि ॻाल्हियुनि ते वेही करे चुप करे नाहे वेहणो। असांजी सियासी असांजी जेका धरती जी जेका वहदानियत ते जेके वार थी रहिया आहिनि, जेका असांजी क़ौम जी जेके जियापे ते वार थी रहिया आहिनि या हमला थी रहिया आहिनि, असांखे उन्हनि शयुनि ते बि फोकस करणु घुरिजे। ऐं जीअं मौजूदा सूरत हाल में कुझु ॾींहं अॻु में बल्कि तव्हां सभिनी खे ख़बर आहे त बेटनि जे हवाले सां सिंध जा जेके आहिनि सिंध जे ज़मीननि ते बैरियाटाउन ठाहिरायो पियो वञे, उनखां पोइ वरी जेके आहिनि आहिस्ता आहिस्ता असांखां दरिया खसियो वियो, असांखां समुंड खसिया पिया वञनि, असांखां ज़मीनूं खसियूं पियूं वञनि, असांखां थर जो जेका वारी आहे उहा खसी थी वञे, रेगिस्तान जेका सिंध जी सूंहं आहे, त आहिस्ता आहिस्ता असांखां ज़मीन खसकी पई वञे ऐं असांखे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे ऐं असां सभु सिंधी माण्हू उन शइ खे ॾिसूं था, उनखे महसूसु कयूं था, मज़ाहमती जदोजहद बि करे रहिया आहियूं ऐं जदोजहद में अॻिते आहियूं। पर जंहिं हिकिड़ी शइ जी ऐं उनखां पोइ ॿी जेका ॻाल्हि महसूसु जेका थी रही आहे हीअं असांखे तमामु घणे अरसे खां त असां गॾिजी बि आहियूं, असांजो सिंध जो सियासी धुरियूं गॾिजी बि उहे सभु वेछा विसारे गॾु बि थियनि थियूं, तॾहिं बि असांजी जेका आहे असांजे जेके आका आहिनि या मथियों लेवल ते जेके आहिनि उहे उन शइ खे बिल्कुलु इग्नोर था कनि, उन्हनि खे का अहमियत नथा ॾियनि।
त इहो हिकिड़ो जेको आहे असांजो ड्रॉबेक आहे, असांजो जेको आहे पोइते वारो पहलू आहे। इन्हनि ते असांखे गौर ऐं सोच वीचार करणु घुरिजे। ऐं ॿी जेका आहे जन ॿाहिरि हवाले सां ॾिठी वञे त हर साल जेको आहे असां कल्चर डे मल्हायूं था। जीअं असां पोएं साल पाणी जो इशू हो त असां पाणी जे इशू ते जेको आहे डिबेट कई, असां पाणी वारे इशू खे जेको आहे थीम ठाहियो। त ईअं न आहे त सिर्फ़ु कपिड़ा पाइणा आहिनि ऐं उन ॾींहुं जेको आहे डांस रक्स करणु भले करणु, ख़ुशी जो हिकिड़ो इज़हार आहे, पंहिंजी ॿोली सां, कल्चर सां ऐं पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो हिकिड़ो इज़हार आहे, उहो थियणु घुरिजे, उहो बि उनजो हिसो आहे। पर जेका ॿी ॻाल्हि आहे त हर साल असांखे पंहिंजो कल्चर थीम करे मल्हाइणु घुरिजे, हिकिड़ो थीम हुजे, हिकिड़ो ऑब्जेक्टिव हुजे। इन साल असांखे पंहिंजा स्कूल बहितर करणा आहिनि। असांखे स्कूल जेके 7,500 स्कूल बंदि थियल आहिनि, उनजे लाइ असांखे भरपूर जदोजहद करणी आहे। पंहिंजे ॻोठ में जेको मास्तर आहे उहो भले टोपी अजक पाए जेको आहे स्कूल में ॾियारो मल्हाए, पर उनखे इहो मेक श्योर करिणो आहे त उहो रोज़ स्कूल वेंदो, सिर्फ़ु टोपी अजरक वारे ॾींहं ते न वेंदो। उनखे जेके इहे शयूं जेसि ताईं असांजूं न थींदियूं, हिकिड़ो डॉक्टर आहे जंहिं ईमानदारी सां पंहिंजी ड्यूटी नथो करे, उहा जेका न सिर्फ़ु उहो, पर असां मां हर हिकु माण्हू पटे वारे खां वठी आला सतह ते जेकॾहिं असां ऑनेस्टी ऐं ईमानदारी सां पंहिंजी क़ौम ऐं धरती जी ख़िदमत नथा कयूं त पोइ असांजा जेके हीअ आहिनि सिर्फ़ु जीअं चवंदा आहिनि न, असां खोखला थी वेंदासीं। ऐं ईअं लास्ट ईयर साईं अमर जलील जो मैसेज हुयो, उन ते इलाही तनक़ीद थई हुई, पर जेकॾहिं उनखे गहराई सां ॾिसजे त वाकई बि असां जेके इलाही कुझु हासिल त कयो आहे, पर असां इन जे करे इलाही असां पंहिंजी ग़लतियुनि जे करे ऐं पंहिंजे खामियुनि जे करे सियासी जेका आहे उहो जेको ढांचो आहे उहो कमज़ोर, या ईअं कमज़ोर न चइजे, उहो अहिड़ो मुलिज़िम मुतहद न थी सघियो आहे, या आहे बि त उन ते हमेशह वार थिया आहिनि। तंहिंजे करे जेको आहे असां उन लेवल ते पंहिंजे क़ौमी हक़नि जे लाइ आवाज़ न उठारे सघिया आहियूं। ऐं कल्चर जे हिसाब सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि चवां त कल्चर एॾो रिच हूंदो आहे। जिन माओ ज़ेडुंग 1972 में सकाफ़ती इनकलाब चाइना में आंदो हो, उहो सकाफ़त जे करे ई आंदो हुयो। जॾहिं उन्हनि जी जंगूं थियूं एग्ज़ॉस्ट थी विया त पोइ उन्हनि हिकिड़ो सकाफ़ती इनकलाब आंदो ऐं उनजे करे जेके उन्हनि जी क़ौम में तब्दीली आई। त सकाफ़त न सिर्फ़ु तव्हांखे उहा ख़ुशी थो ॾिए, तव्हां 5,000 साल या 7,000 साल या 8,000 साल तव्हांजी पुराणी तहज़ीब ऐं तमदुन आहे, पर कल्चर तव्हांखे उहो उत्साह ॾिए थो त तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ उनखे जेको आहे सो उनमें कन्वर्ट कयो ऐं उनजे लाइ तव्हां गॾिजी वञो। सो इलाही वसी ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़े ॾींहं ते या हिकिड़े 10 या 15 मिंटनि में उहे नथियूं थी सघनि, पर जेतिरो थी सघे पंहिंजी क़ौमी हक़नि जे लाइ। जेकॾहिं असांजी धरती असां वटि न हूंदी, असांजी सरज़मीन असां खां खसिजी वेंदी, असांजी ॿोली ते असां कंप्रोमाइज़ कयो त पोइ असां जेको आहे सो सम्झो त ईअं जन असां वॾो नुक़सानु खाईंदासीं। ऐं सभिनी खां सुठियूं ॻाल्हियूं ॿिया जेके असांजा भाइर आहिनि उहे ऑलरेडी करे रहिया आहिनि। ऐं असां जेके सिंध में ॿाहिरि मुल्कनि में सिंधी रहूं था, उन्हनि जे लाइ इहो ई मां रिक्वेस्ट कंदमि त अॼुकल्ह ऑनलाइन सिस्टम लॻो पियो आहे, पंहिंजे ॿारनि खे सिंधी पढ़ायो। सिंध में काफ़ी जेके आहिनि से नौजवान आहिनि, जेके स्टूडेंट्स आहिनि, जिन्हनि खे जेको आहे सो फीस माशी तरह जेको आहे सो ज़रूरत पए थी पैसनि जी, त तव्हां उन्हनि खे हू नथा ॾेई सघो त ऑनलाइन उन्हनि खे पंहिंजे ॿारनि खां सिंधी पढ़ायो त उन्हनि जी माशी हेल्प बि थी सघे थी ऐं असांजा ॿार बि ॿोली सिखी सघनि था। दुनिया सॼी जेका असां गंढिजी रही आहे, हींअर वर्चुअल मीटिंग असां करे वर्चुअल जेको आहे कल्चर डे मल्हाए रहिया आहियूं। ऐं कोविड जे करे इलाही शयूं चेंज थियूं आहिनि ऐं वक़्त सां गॾु इलाही शयूं अञा चेंज थींदियूं, पर असां वटि चैलेंजिस बि साम्हूं घणा आहिनि ऐं अञा घणा टफ हूंदा। जीअं सोशल मीडिया ते अॼुकल्ह इहो ई थो ट्रेंड हले त जेको आहे सो ॿेटनि जे हवाले, ॿेटनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो हीअ इन सकाफ़ती रेलियुनि खे जेको आहे सो मुंसलिक कजे, त जीअं जेको आहे सो माण्हुनि में हिकिड़ी अवेयरनेस अचे, इशू हाईलाइट थिए ऐं गवर्नमेंट ते प्रेशर थिए, छाकाणि त 12,000 एकड़ जेका आहे ज़मीन आहे ॿेटनि जी ऐं उहा असां खां खसिजी रही आहे ऐं असां ईअं ख़ामोशी सां को नचंदा कुझंदा आहियूं। असां पंहिंजी उन ख़ुशी खे या के नफ़रत में तब्दील करे सघूं था ऐं उनमें जेको आहे सो असां पंहिंजे ॿारनि खे पंफलेट हथनि में ॾियूं या बैनर या पिनाफ्लेक्स। सुभाणे जेकॾहिं कराची में, हैदराबाद में से किथे बि रेलियूं निकिरनि थियूं, उन्हनि खे उन एहतिजाजी रेलियुनि में मुंतकिल कयो ताकि असां पंहिंजा
वसीला बचाए सघूं, ऐं जॾहिं असां वटि वसीला न हूंदा त असांजी का अहमियत न आहे, का हैसियत न आहे। सो मुंहिंजो इहो ई मैसेज आहे। ऐं ॿियो त जेके माण्हू चवनि था तव्हां कल्चर डे मल्हायो था, उन सां कुझु कोन थो थिए, त मां ॿी हिकु जेको असांखे कल्चर डे मल्हाइण सां फ़ाइदो थियो आहे त असांजो कल्चर फ्लोरिश थियो आहे। असांजी अजरक, टोपी, सिंधी भर्त उहो फ्लोरिश थियो आहे। ग्राउंड ते जेके माण्हू रहनि था उन्हनि खे वधि में वधि मां फ़ाइदो मिले थो, फाइनेंशियली उन्हनि खे उहे स्ट्रॉन्ग थिया आहिनि। असां हर साल ई जेको वठूं था कंज़प्शन तई आहे असांजे कल्चर जी, ऐं ॿाहिरि थिया आहिनि, ऐं इंटरनेशनल लेवल ते उन्हनि खे जेका असां मान्यता मिली रही आहे, त इहा बि असांजी वॾी सोभ आहे। सो तंहिंजे करे असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त असां सभिनी खे हिकिड़े हंधि ते असांजो कल्चर ॿोली असांखे गॾाए थो, पर उन कल्चर ऐं ॿोली खे सस्टेन करण जे लाइ असांजे मथां इलाही अॻियां साम्हूं चैलेंजिस आहिनि। उन चैलेंजिस खे फेस करण जे लाइ असां सभिनी खे गॾिजी मुतहदी मुनज़िम थी पंहिंजा नंढियूं नंढियूं जेके ख़्वाहिशूं, नंढा नंढा मसइला या मफ़ाद उन्हनि खे लट हणे परे करे क़ौम ऐं धरती जे लाइ अॻिते अचो। महिरबानी तव्हांजी। जी सिंध। सदाजी सिंध दी वॾी महिरबानी, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हायो। जीअं सिंध वरी तव्हां सां शामिल आहियूं हाणे। असल में प्रोग्राम जी पुॼाणी पई थिए, असां थोरो एप्लोजाइज़ कंदासीं, जंहिंमें ॿ स्पीकर्स जेके आहिनि शायदि इंटरनेट जे मसइले जे करे या कंहिं ॿिए मसइले जे करे साईं इमदाद अली ओढो साहब ऐं साईं अयूब खोसो साहब जन कोन शामिल थी सघिया। ॿियो जिनसार जो जेको आहे सो जेको प्रोग्राम हुयो उहो बि इंटरनेट सां मसइलो अथसि, छा मसइलो अथसि, कनेक्ट थी न सघियो ऐं नथो थी सघे। कल्ह ताईं बि हुन सां 100% डन हुयो त भई ईंदा लाइव ऐं हिन प्रोग्राम जो हिसो बणजंदा, जंहिंजे करे असां तव्हां सभिनी ऑडियंस खां माफ़ी था घुरूं ऐं तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियूं था पिया त भई इहे जेके प्रोग्राम जो हिसो शयूं हुयूं त इहो छो न थी सघियूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। जी सिंध ऐं सभु ख़ुशि हुजो। वॾी महिरबानी। सामाइन, सिंधी संगत यूके पारां कल्चर डे जी मुकमिल कार्रवाई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां पेश कई वई। उमेद त ही प्रोग्राम अव्हांखे पसंदि आयो हूंदो। प्रोग्राम में शरीक अॻुवाणियुनि जी ॻाल्हियुनि में अव्हांखे जेके हक़ीक़तूं सम्झ में आयूं त उन्हनि ते ज़रूरु गौर वीचार कजो। अॼु सिंध जिन मसइलनि जो शिकार आहे, सिंधी माण्हू जिन हालतुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, इन लाइ संजीदगी सां सोचण जी ज़रूरत आहे। इज्तमाही सोच ज़रूरी आहे, छाकाणि त तबाही बि इज्तमाही तरह सभिनी जी थिए पई। दुश्मन नस्लनि जी तबाही जो सामान तयारु कयूं वेठो आहे। इन खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल हिकमत अमली जी ज़रूरत आहे। सकाफ़त ॾिहाड़े हर कंहिं सिंध अमड़ सां निभाइण जो बार बार वचन कयो आहे। इन वचन खे निभाइण जो वक़्तु अची वियो आहे ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पाण में मुतहद थियो। हुकूमत, पार्टी या लीडरनि जो आसरो न कयो। सिंध सभिनी जी आहे, सिंध सभिनी लाइ आहे। इन जो सभिनी खे ख़्यालु करिणो आहे। दुश्मन केॾो बि ताक़तवर हुजे, पर सिंधी क़ौम जे गॾिजे थी त उन जे अॻियां उन जी का बि हैसियत नथी रहे। सामाइन, इन ई ते प्रोग्राम जी पुॼाणी कयूं था। पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि,
दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।